तुही जा हसील माना हिते मीरा पीरा आहिल नाने बिना विकाना महफिल हसील तुझे डाठा वडा शिकारी आया शिकार थी व्या आया होया खरीदण पर अण मुला खपी व्या है वापार तुई जा जानी वापार तुई जा जानी थाने कन नुमाना महफिल हसीन तुझे। प्यारा दोस्तों मुझे महबूब जी मजलिस लगी पया मुझे पाक महबूब जी कचहरी लगी पया अचानक मस्जिद नबवी जे दरवाजे ता रूवण जो आवाज आयो आ रूवण जो आवाज आयो आ मुझे महबूब मदीने वारे हजरत अबू बकर के मोकलियो अबू बकर प्यारा वनी करे दिसिया त मस्जिद जे दरवाजे ते केर रोई रयो आहे। कंहिंखे मोकिलियो हजरत अबू बकर सिद्दीक अफजलुल बशर बादुल अंबिया बितहकीक सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात है। नबियन खां बाद जेकॾहिं कंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे त हजरत अबू बकर सिद्दीक जो आहे। मुझे महबूब मदीने वारे फरमायो जेके हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ियारत करनी हुजे तो मुझे यारे गार अबू बकर जी दीदार कर अबू बकर जी ज़ियारत कर। साईं करीमन जो ज़ाहिरी विसाल जो असां जो नबी जिंदा नबी आ हयात नबी छा आहे हयात नबी जिंदा नबी। हजरत अबू बकर जो भी यो अकीदो आहे त नबी साईं हयात आहे। जेके भी मकतब फिक्र जा आहिनि उहे इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि मञींदा आहिनि। तव्हां पुछी सघो था जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक जे विसाल जो वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त अबू बकर सिद्दीक वसियत कहिड़ी कई। हज़रत अली साईं खे हज़रत उमर खे हज़रत उस्मान खे घुराए पाण फरमायो ए मुंहिंजा भाउ अली ऐं मुंहिंजा भाउ उमर जॾहिं न मां अबू बकर वफ़ात करे वञा त पोइ मूंखे गुस्ल कफन ॾेई जनाज़े जी नमाज़ पढ़ी मुंहिंजे मैयत खे खणी रोज़ा ए रसूल जे साम्हूं हलजो। रोज़े पाक जो दरवाज़ो न खोलजो कुंडी न लाइजो कड़ो भले लॻो पियो हुजे मुंहिंजी मैयत खे दरवाजे जे ॿाहिरां रखी पोइ अर्ज़ कजो अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह अवां जो यारे गार अबू बकर सिद्दीक अवां जे दरवाजे ते मौजूद आहे। पोइ मुंहिंजो नबी हयात नबी आहे जेकॾहिं पाण इजाज़त ॾे पाण दरवाज़ो खोले त अबू बकर खे रसूलुल्लाह सां गॾु रोज़े पाक गुंबद खज़रा में रखजो। जेकॾहिं दरवाज़ो न खुले इजाज़त न मिले त पाण दरवाज़ो न खोलजो पोइ मूं अबू बकर खे जन्नतुल बकिया में दफन करे छॾिजो। प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अबू बकर जी नमाज़े जनाजा पढ़ाई वया सहाबा इकराम मौजूद हा। मुझे पाक नबी जे प्यारे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक जी मैयत के खणी करे जॾहिं गुंबद खदरा जे साम्हूं आंदो वियो हजरत अमीर उमर हथ बदे अर्ज़ कयो सिद्दीक हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह अवां जो गुलाम अवां जो सफर हजर जो साथी अवां जो यारे गार अबू बकर सिद्दीक तुझे पाक दरवाजे ते मौजूद आ या रसूल अल्लाह छा हुक्मा त मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब मोहम्मद करीम जे रोज़े पाक जो दरवाजो पान खुलियो आ कुंजी पाना खुली वई आ रोज़े पाक मां आवाज आयो मुंहिंजा गुलाम अबू बकर
बकर के मां मुस्तफा सां मिलायो, मां त कॾहिं खां अबू बकर जो इंतजार करे रहियो आहियां। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। साईं जॾहिं इहा वसियत कई पे उन वक़्त में 14-15 सदी जा मुल्ला कोन हुआ। खैरुल कुरून, बेहतरीन ज़मानन में जो बेहतरीन ज़मान हुआ वो रसूलुल्लाह जो ज़मान हुआ। उन ज़माने जा आलिम हा, रसूलुल्लाह जा असहाब हा, उहे ज़रे बराबर भी का गलत गाल थींदी उनका बर्दाश्त कोन थींदी। उहे पायूं पंहिंजो दुकान चमकाइण जे लाइ, पंहिंजो गाड़ी हलाइण जे लाइ, ज़मींदारी करण जे लाइ के रसूलुल्लाह जी शान में बकवास भी कंदो आहे, असांखे परवाह कोन हूंदी। अब मुंहिंजो गिराक आहे जेकर चवंदुसि त वरी दुकान ते अचणु छॾे ॾींदो। मूंसां हल गॾु हले तो, जेकॾहिं आउं हुनखे कुझु चवंदुसि त मुंहिंजो साथ छॾींदो। अरे कहिड़ी ज़रूरत आहे उन दोस्त जी, उन यार जी जेको तुंहिंजे नबी जे शान में पियो गुस्ताखी करे, तोखे गैरत नथी अचे। अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे गैरत ईमानी नसीब फरमाए। हज़रत अबू बकर जॾहिं वसियत पे कई, मुमकिन आहे चवण वारो चई सघे थो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां उन वक़्त में मौत जा आसार हा, सकरात हुई। थी सके तो साईं जो दिमाग मुबारक पंहिंजी जाइ ते न हुजे तॾहिं चई छॾी त मूंखे हुज़ूर जे रोज़े जे साम्हूं खणी हलिजो। हज़रत अमीर उमर त बीठो हो, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह फरमायो अल हक़्क़ु यंतिक़ु अला लिसानी उमर। ज़बान उमर जी हूंदी आहे, कलाम रब्बुल आलमीन जो हूंदो आहे। जंहिंजे लाइ मुंहिंजे लजपाल मोहम्मद फरमायो इन शैतान यफिरु अन ज़िल्ल उमर। पाण फरमायो उमर जे रस्ते तां तूं ईंदो ई शैतान ॿियो रस्तो वठंदो आहे। पाण फरमायो लौ कान बाद नबी लकान उमर। अगर मुखां बाद को नबी अचणो हुजे हा त अल्लाह पाक अमीर उमर खे नबी बनाई मोकिले। पोइ पाण फरमायो अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा। अना मदीनतुल इल्म व उमर जुदरानुहा। अना मदीनतुल इल्म व उस्मान सक़फ़ुहा। अना मदीनतुल इल्म व अलियुम बाबुहा। ऐं इल्म जो शहर या अबू बकर उन जी बुनियाद आहे, ऐं इल्म जो शहर या उमर उन जो दीवारूं आहिनि, ऐं इल्म जो शहर या उस्मान उन जी छत आहे, ऐं इल्म जो शहर या अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो। अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो आहे। हाणे इन हदीस पाक ते जेकर माण्हू ॻाल्हाए त टे में हिते ई पूरो थी वेंदो। असल में मुहर्रम जो महीनो तो शिया रुगो इहा हदीस पए अना मदीनतुल वालियूं बाबो, अना मदीनतुल वालियूं बाबा आहे, पर दरवाज़े जे लाइ बुनियाद लाज़मी हूंदो आहे। बुनियाद जे लाइ दीवार लाज़मी हूंदी आहे, दीवार जे लाइ छत लाज़मी हूंदी आहे, छत जेके महफूज़ बनाइण जे लाइ दरवाज़ो लाज़मी हूंदो आहे। ऐं एॾे इल्म वारा हिकिड़े शख़्स हज़रत अली साईं खे आज़माइण चाहियो त नबी साईं फरमाया ऐं इल्म जो शहर या अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो। ख़बर कढां इल्म केतिरो आहे। फजर नमाज पढ़ी आया, मस्जिद मां ॿाहिरि निकिता, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे पाण चई प्यारा अलीउल मुर्तज़ा मूंखे सूरह फातिहा जी थोरी तशरीह करे ॿुधाए। हज़रत अली साईं उते बीह रही। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाह पढ़ी, बिस्मिल्लाह जा फज़ाइल ॿुधाईंदे ॿुधाईंदे तशरीह कंदे 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 अॻी नमाज जो टाइम थी वियो। हुन शख़्स अचो मुंहिंजी फिटी मूं अलीउल मुर्तज़ा खां सवाल कयो। ज़ोहर नमाज पढ़ी, हज़रत अली से हुनखे ॿाह मजलिस चढ़ वे मस्जिद में, वरी तशरीह शुरू थी। प्यारा दोस्त ॿुधाईंदे ॿुधाईंदे ज़ोहर असर मगरिब इशा, जॾहिं इशा जी नमाज पढ़ी त हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाए अञा मूं तोखे बिस्मिल्लाह जे बा जा बि पूरा फज़ाइल कोन ॿुधाया।
पूरी बिस्मिल्लाह त पंहिंजी जाए, पर बिस्मिल्लाह जे बाद बि मूं तोखे फज़ाइल कोन ॿुधायनि, एॾे इल्म वारा हा। चई पे सॻिया अबू बकर छा पियो करे, नबी साईं त वफ़ात करे, कीअं दरवाज़ो खोलींदो, कीअं आवाज़ ॾींदो? पर अबू बकर जो अक़ीदो आ, उहो ई उमर जो अक़ीदो आ, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। साईं जो विसाल ज़ाहिरी मुसलमानन मोमिनन मुत्तफ़िका तौर हज़रत अबू बकर सिद्दीक़ के खलीफो बनायो, मुसलमानों जो अमीर मुक़र्रर। कुछ ॾींहंनि खां बाद में मदीने पाक में हिकिड़ो साइल आयो सवाल करण। सवाल कहिड़ो खणी आयो? चवण लॻो, मुसलमानो नबी पाक जा गुलामो, मां आयो आहियां, मूंखे मुसलमाननि जे अमीर, मुसलमाननि जे खलीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ॾाढ़ीअ मुबारक में झलणो आहे। अब हींअर जेकॾहिं आऊं चवां तव्हांखे त रूंझा ऐं मौलाना गुलाम हैदर जी ॾाढ़ी में झलियां त तव्हां चवंदो मौलवी साहब छा थियो अथई? तूं बि मौलवी आहीं, उहो बि मौलवी, पर ॾाढ़ी में तो झलींदो। हाणे ही जो सवाल खणी आयो, अंधो हो, नाबीनो हो, मां जे पेट मां अंधो ॼायल हो। असाबी अचनि, छा सवाल आहे? हज़रत अबू बकर जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझणु। असाबी सगुरो ख़ामोश थियो, ईअं निकिरियो वञे जो हुनखे ख़बर बि न पई त केॾां वियो। अब केरु हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझे, जिनजो मुहाफ़िज़ हिकिड़े पासे हज़रत अमीर उमर हलंदो आहे त ॿिए पासे मौलाए काइनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हलंदो आहे। पर बीठो किथे आहे? मदीने पाक में। किथे? ज़माने ने सखी ऐसा नहीं देखा, ज़माने ने सखी ऐसा नहीं देखा, लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा, ज़माने ने पूरे ज़माने में एड़ो सखी केर ना है जड़ो सखी आमना जो लाल है। उते बीठो आ। प्यारा दोस्तों बुजुर्गो किस्सा मुख्तसर जॾहिं ज़ोहर नमाज जो टाइम थियो आ, हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अचे मस्जिद नबवी में नमाज पढ़ाया। पाण जॾहिं रोज़े पाक ते सलाम पढ़ण आया, ॾिसन त साइल बीठो आ। मुझे महबूब जी दरबार में ये वो दर है जहां शाह जमाना भी सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादें पाक जाते हैं। रसूलुल्लाह जे दरबार में साइल बैठो आ। हजरत अबू बकर फरमायो तुंहिंजो कहिड़ो सवाल आ? अर्ज कन लॻो साईं मूंखे मुसलमाननि जे खलीफ़े मुसलमाननि जे अमीर हजरत अबू बकर सिद्दीक़ जी ॾाढ़ी मुबारक में झलणो आ। हजरत अबू बकर उनके बाह खां वरतो आ, घर वठी आया। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मानी खाराया, पानी प्यारियो आ, कपड़ा नवा
दवा दिना आहिन पान फरमा लगा साइल हाने हलिया माही अबू बकर आया तू मुझे महबूब जी दरबार जो साइल आहे मुझे पाक नबी जे रोजे पाक जे सामो तो सवाल कयो आ या मुझे दाढ़ी मुबारक के हथ ला इनके हथ विझ जेको करण चाहिए तो कर मां अबू बकर सिद्दीक हाजिर आया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वो नाबीनो मां जे पेट मां अंधो जायल हो उन हजरत अबू बकर सिद्दीक जी दाढ़ी मुबारक ते हथ रखी करे अल्लाह जी दरबार में अर्ज कयो मुझा मौला मां अम्मा जे पेट मां अंधो जाओ आया दुनिया वारन हकीमन तबीबन वट मुझो इलाज नाहे ए मुझा पाक परवरदगार रब अज तुझी दरबार में मां अबू बकर सिद्दीक जी दाढ़ी मुबारक जो वास्तो थो ॾिया मौला अबू बकर जे दाढ़ी जे सदके मुखे अखियन जो नूर अता फरमा अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तारीख खुलफा में लिखियो आ अञा उन साइल पंहिंजो हथ हजरत अबू बकर जी दाढ़ी मुबारक परे कोन कयो अल्लाह पाक उनके अखियुनि जो नूर अता फरमायो जॾहिं अखियुनि जो नूर मिलियो त खुशी में मापे न पियो त कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो खुश हज़रत अबू बकर सिद्दीक रोई साईं एतरो रोना मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो साईं जी दाढ़ी मुबारक लुड़कन मां पुसी वया फकीर हथ बदी अर्ज कयो सणा अवा मुझे अखियन जे रोशनी ते खुश न आयो छा अवा नाराज आयो हजरत अबू बकर सिद्दीक फरमा लगा न फकीर ये गाल ना है पर दुख इन गाल जो आ जो तो अबू बकर जी दाढ़ी मुबारक जो कदर कोन कयो आ साईं किया कदर कोन कयो आ पान फरमा लगा जदे तो मुझी दाढ़ी मुबारक जो वास्तो अल्लाह जी दरबार में पेश कयो हो उन वक्त में रब जो रहमती दरिया जोश में अची वियो हो अज इं न चवी हा मौला मुखे अखियूं दे मुखे नूर दे अज हिं चवी हा मुझा पाक परवरदगार अबू बकर सिद्दीक जे सुहारी जे सदके कायनात जे अंधन के नूर नसीब फरमा त अज को रुवे जमीन ते अंधो बाकी न रहे हा एॾे शान वारो सिहाबी आहे हुजूर पाक फरमाए अबू बकर ॾिस मस्जिद जे दरवाजे ते केरु रोए पियो साईं जो आया त हिकिड़ो नौजवान बीठो खूबसूरत पर ईअं पियो रोए जो सुहिणो अबू बकर सिद्दीक उन खां पुछी न सघियो त अबा तूं छा लाइ रोए पियो उन जो रोअण ॿुधी हज़रत अबू बकर पाण रोई पियो पान रोंदे साईं करीम जी दरबार में आयो उन फरमायो छा लाइ रोए पियो या रसूल अल्लाह मूंखे ताक़त कोन्हे उन खां पुछे उन जे रोअण अंदर एॾो सोज़ आहे हूंदो आहे न को माण्हू अहिड़ो रोअंदो आहे उन जे रोअण खे ॾिसी माण्हू रोई पवंदो आहे ऐं को वरी अहिड़ो रोअंदा जंहिंजो रोअण ॿुधी करे माण्हू खिली पवंदो आहे त हिनखे रोअण बि नथो अचे हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अमीर उमर के मोकिलियो हजरत अबू बकर तमाम रकी के कल्ब हुंदा नरम दिल वारा हजरत अमीर उमर वियो हजरत अमीर उमर भी उन जो रोअण बर्दाश्त न करे सघियो
पां रोई हज़रत अमीर उमर जी जेकर तव्हां सीरत पढ़ंदो त दर्द वारो जिते बि रुनो आ हज़रत अमीर उमर जे कननि ते जेकर आवाज पियो त पाण बि रोई वेठा तारीख़ मदीना में ईंदो आ त जॾहिं हज़रत सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ा हा ऐं साईं जिन जी आदत हूंदी रोज़ानो रात जो तलवार खणी करे मदीने पाक जी चौकी ॾींदा हिकड़ी रात ॻोठ मां उन वक़्त में कोई शहर कोन हो एॾो वॾो नंढी आबादी पाण अचनि त हिकड़े घर मां रोअण जो आवाज़ पियो डिॼी विया हिन वक़्त केरु पियो उन घर जे क़रीब आया ॿुधनि त रोअण जो त आवाज़ आहे पर का माई रोए पई ऐं माई बि पोड़ी आहे कोराड़ी माई आहे साईं सोचो हिन सां को पंहिंजो औलाद विड़ियो आहे पुट विड़ियो आहे या घर वारो विड़ियो आहे तॾहिं वीचारे रोए प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं क़रीब आया उन माईअ जे घर जे दरवाजे जे पासे में हज़रत अमीर उमर जी बीठो आ त माई पी चवे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राणा ज़मानो गुज़री वियो आ वक्त गुज़री वियो आ अवां ज़ाहिरी पर्दो फरमाए विया आयो मुंहिंजा महबूब कॾहिं ख्वाब में भी ज़ियारत कोन कराई अथव कॾहिं ख्वाब में त तसल्ली अची ॾियो त माई मां तुंहिंजो ज़ामिन आहियां मां तुंहिंजो मददगार आहियां त मां पोड़ी कर जी पवां हा मूंखे सहारो मिले पवे हा मुंहिंजा पाक नबी मां कोराड़ी जो तो मोहम्मद खां सवा ॿियो केर बि नाहे मुंहिंजो सभु कुझु तूं आ मुंहिंजो वली वारिस तूं आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जॾहिं इहे आवाज़ हज़रत अमीर उमर जे कननि ते पिया पाण तहां करे माईअ जे दरवाज़े ते किरी पिया फरमान लॻाओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते इन दुआ में ये भी लफ्ज़ शामिल कर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह इन सदा में इन इल्तिजा में मां कोराड़ी अकेली न आहियां मूंसां गॾु हज़रत सैयदना अमीर उमर भी शामिल हाल आहे अल्लाह पाक तव्हां असांखे मदीने वारे साईं जे असहाबनि जी मोहबत नसीब फरमाए हज़रत अमीर उमर विया साईं उन खां सवाल कोन करे सघिया छाजे लाइ रोई हथ खां वठी बारगाह मुस्तफा में तव्हां पुछो हुजूर सी फरमाया ले मतबकी या शाब नौजवान छाजे लाइ रोए अर्ज की या रसूल अल्लाह मूंखे मुंहिंजा गुनाह यादि पिया अचनि मूंखे मुंहिंजो ख़ताऊं यादि पियो अचे मूंखे पंहिंजे रब सां कयल बग़ावतूं यादि पियो अचनि रब मूंखे माफ़ कंदो अल्लाह न हुजूर सी फरमाया तुंहिंजा केतिरा गुनाह अर्ज की या रसूल अल्लाह गुनाह तमाम घणा गुनाह आहिनि साईं फरमायो छा भला बरसात जॾहिं वसंदी आहे उन जा कतरा ज्यादा आहिनि या तुंहिंजा गुनाह ज्यादा या रसूल अल्लाह उन खां घणा साईं फरमायो ज़मीन ते जेके वण आहिनि उन्हनि जा पन्ना ज्यादा आहिनि या तुंहिंजा गुनाह ज्यादा या रसूल उन्हनि खां गुनाह मुंहिंजा ज्यादा साईं फरमायो भला ॾे ख़बर अल्लाह जी रहमत ज्यादा आहे या तुंहिंजा गुनाह ज्यादा या रसूल अल्लाह अल्लाह जी रहमत तमाम वसी है उन जे साम्हूं मुंहिंजा गुनाह कुझु ये ॻाल्हि करे वरी बि रोई साईं फरमायो अल्लाह ताला जो फरमा कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह रब मूंखे हुकुम ॾिना महबूबा पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधायो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी जानिन ते ज़ुल्म कयो आहे मूं रब खे तव्हां नाराज़ कयो आहे मुंहिंजी रहमत मां ना उमेद न थी जो मां रब बख़्शण वारो महिरबान आहियां मुंहिंजी दरबार में तव्हां ईंदा मां रब तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि
रब पाक दस न वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊक महबूब तुंहिंजी दरबार में अच तोखे अची अर्ज़ कनि त या रसूल अल्लाह रब रुसी वियो पर चाहे पर हाणे तूं हथ खणंदे मां रब माफ़ करे हेॾी रब जी तसलिया रोई पियो अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह गुनाह घणा आहिनि पर मुंहिंजा महबूब हिकिड़ो अहिड़ो गुनाह आहे जो कंध खणण जे बि मुंहिंजा महबूब लाइक़ न रहियो आहियां मुंहिंजे हबीब करीम फरमायो कहिड़ो गुनाह आहे अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी माई साहबा रहंदी हुई नेक पारिसा आबिदा ज़ाहिदा सोम सलात जे पाबंद माई खौफ खुदा रखण वारी माई हुई पर मां हमेशा उन औरत जे मथां बुरी नजर रखी हुई उन औरत के गुनाह जे दावत ॾिनी हुई उहा माई मूंखे क़ुरान जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाईंदियूं नौजवान नौजवान अल्लाह खां डिज ओ छो चंद मिंटनि जे लज़त जे लाइ पंहिंजी आख़िरत तबाह थो करीं अल्लाह ताला जे अज़ाब जो पाण खे हक़दार थो बनाए लेकिन मुंहिंजा हबीब उन जी तकरीर तबलीग मुते असर न कयो आ अल्लाह जी कुदरत रब जो शान उहा माई साहबा वफ़ात करे वई आ रात जे वक्त में मूंखे शैतान भुलायो नफ्स जे चए ते लगी करे रात जे वक्त में मां कब्रिस्तान वियो आहियां उन कब्रिस्तान में वञी करे मां उन माई साहबा जी कब्र खोटी आ कब्र खोटे करे मैयत खे मां ॿाहिरि कढियो आ मुंहिंजा महबूब उन मैयत खे जॾहिं मां ॿाहिरि कढियो आ उन औरत जे कफन में मूं हथ विधो आ त माई साहबा जे जिस्म में हरकत थी आ मूंखे चवण लॻी बदबख्त बेहया शर्म न आई अरे अल्लाह खां न ॾिने जो तो मूं पाक दामन न्याणीअ खे कब्र में अचे पलीद बनायो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन नौजवान इहा ॻाल्हि कई आहे मुंहिंजा महबूब करीम उथी बीह रहिया पाण फरमायूं उथी निकर मदीने मां निकिरी वञ तुंहिंजे करे मतां मदीने पाक ते अज़ाब अची वञे मतां मदीने पाक जे ज़मीन जे टुकड़े खे अल्लाह पाक ऊंधो करे छॾे हेॾो तुंहिंजो गुनाह आहे मुंहिंजा प्यारा हिकिड़ो आसरो हिकिड़ी उम्मीद हुई मुंहिंजे महबूब जे दरबार जी जॾहिं उतां जवाब मिलियो आहे मुंहिंजा प्यारा रेगिस्तान में निकिरी पियो आहे जबलनि में निकिरी पियो आहे रुअंदो आहे रणंदो आहे मौला पाए पांध गिचीअ में अंगण जे बि अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि तोड़े लख हुजन तब माफियूं ॾिजन में धरा मुंहिंजा मालिक मिठा तुंहिंजी रहमत वसिया मुंहिंजा गुनाह थोरा आहिनि मुंहिंजा मौला मूंखे माफ़ फरमा पर मुंहिंजा रब करीम मूंखे माफ़ फरमा ऐं मुंहिंजे माफ़ील तुंहिंजा हसीन माना हिते मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा